मुझे कविता जो उन्वान आहे खुले आम घुमंदड़ लाश। अज मुझे आदर्श अज मुझो आदर्श बुज़दिल बनी मुझे रूह में वही पनाह वरती आहे। अज मुझो आदर्श बुज़दिल बनी मुझे रूह में वही पनाह वरती आहे। इंसानन के रूप में हैवानन सच्चाई ए मानपे जो मास इं कोरे कढियो आहे जिं मिस्र के पैरामिड के ममियन मां गोश्त कोरे कढी सदिन ताईं लाशन के महफूज करे छड़ियो आहे। अज सच्चाई ए आदर्शन सते आसमान ते पनाह लाइ दर खड़कायो आहे। मानपे जा कोरे कढियल ही बेजान ए बेईमान इंसानी बुतन जा जिंदा लाश खूबसूरत कफन ओढ़े अज खुलेआम बाज़ारुनि में घूमी रहा है। अज सच्चाई ए आदर्शन सते आसमान ते पनाह लाइ दर खड़कायो आहे। मानपे जा कोरे कढियल ही बेजान ए बेईमान इंसानी बुतन जा जिंदा लाश खूबसूरत कफन ओढ़े अज खुलेआम बाज़ारुनि में घूमी रहा है। मुझो आदर्श वर वर करे मूंखे इल्तिजा कंदो आहे। मुझो आदर्श वर वर करे मूंखे इल्तिजा कंदो आहे। ज़बान तां हटाइण खां पोइ पंहिंजी रूह मां न तड़े कढिजाए। खेसि पंहिंजे वजूद जो ख़ौफ़ आहे। खेसि पंहिंजे वजूद जो ख़ौफ़ आहे त किथे इहे खेसि बेआबरू ऐं बेपर्दा करे सरेआम नीलाम न करे छॾे।